नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ मटियारी का खबर ॾींदा आहियूं। मटियारी में सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले मटियारी पारां प्रेस क्लब मटियारी अॻियां मरकज़ी अॻवान जाम शौकत अबड़ो, ज़िले अॻवान रसूल बख्श सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़िले में आयल ऐं गैस फील्ड में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियणु, ज़िले में वधंदड़ बदअमनी, महांगाई, बेरोज़गारी ऐं मंशात जी वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताल में एसटीपी कारकुननि शिरकत कई, जॾहिं त फंक्शन लीग अॻवान पीर अब्दुल वाहिद सरहंदी पिणु बुख हड़ताल में शिरकत कई। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इलाही इख़्तियारनि खां इहो मुतालबो था करियूं त फौरी तौर ते सरकारी अस्पताल में मटियारी सरकारी अस्पताल में इहे सभु सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं गैस फील्डुनि में ग़रीब आवाम ऐं जेके ग़रीब रोज़गार आहिनि ग़रीब आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे। जीअं त असां वटि हिते सिविल अस्पताल आहे, उन में कंहिं बि मरीज़ खे एतिरे क़दुरु जो पैरास्टामोल जी शीशी नथी मिले, एक्सरे फ्री कोन्हे, टेस्ट फ्री कोन्हे को, मुख़्तलिफ़ हिते लेबार्टरियूं खुली वियूं आहिनि जेके ॿिन्ही हथनि सां माण्हुनि खे फुरीन पिया, उन लाइ को बि डीसी वटि एक्शन कोन्हे को। तर्क हॉस्पिटल मटियारी में का बि सहूलियत मौजूदु न आहे। उन जे लाइ असां हिते दोस्त सभु बुख हड़ताल ते वेठा आहियूं, जंहिंमें सिविल सोसाइटी जा बि आहिनि ऐं ॿियनि पार्टियुनि जा बि आहिनि, फंक्शन लीग जा बि इन में दोस्त वेठल आहिनि। हिते तमामु घणियूं ऑयल फील्डूं ऐं गैस फील्डूं आहिनि, उते न मक़ामी माण्हू खे गैस थी मिले ऐं न मक़ामी माण्हू खे रोज़गार थो मिले। असांजो ॿियो मुतालबो आहे त उहो उते मक़ामी माण्हू खे रोज़गार ॾियो ऐं जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त ॻोठनि खे जेके 5 किलोमीटर में ॻोठ उनखे गैस ॾियो, असांजो बि हक़ु आहे, असांजे माण्हू खे ॿियो हक़ु ॾियो। जेको उते तमामु वधंदड़ आज़ार आहे, मंशात जो, मेपुड़ी, सफ़ीना, गुटको, शराब, अमुना माण्हू जो मसइलो आहे। असां चऊं था त इहो इन्हनि ते बैन विझो। हिननि चयो त फ़िलहाल असांजे ही हिकु ॾींहुं जी बुख हड़ताल अगरि इंतिज़ामिया क़िबिलो दुरुस्त न कयो त असां एसटीपी जे प्लेटफॉर्म तां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।